الله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا رحمة للعالمين وقال في مقام آخر وما أرسلناك إلا كافة للناس وقال في مقام آخر قل يا أيها الناس إني رسول الله إليكم جميعا وقال في مقام آخر لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب
والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. وقال في مقام آخر إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. وقال في مقام آخر النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم. وقال النبي صلى الله عليه وسلم إنما أنا بعثت معلما. وقال النبي صلى الله عليه وسلم إنما أنا بعثت لأتمم مكارم الأخلاق. عن عمر بن الخطاب قال بينما نحن جلوس عند رسول الله ذات يوم إذ طلع علينا رجل شديد بياض الثياب شديد سواد الشعر لا يرى عليه أثر السفر ولا يعرف منا أحد حتى جلس إلى النبي صلى الله عليه وسلم فأسند ركبتيه إلى ركبتيه ووضع كفيه على فخذيه وقال يا محمد وقال يا محمد أخبرني عن الإسلام. قال أن تشهد أن لا إله إلا الله وأن محمدا رسول الله وتقيم الصلاة وتؤتي الزكاة وتصوم رمضان وتحج البيت إن استطعت إليه سبيلا. قال صدقت. قال فاجبنا له يسأله ويصدقه. ثم قال أخبرني عن الإيمان. قال أن تؤمن بالله وملائكته وكتبه ورسله واليوم الآخر والقدر خيره أو شره. ثم قال ما الإنسان يا رسول الله؟ قال أن تعبد الله كأنك تراه فإن لم تكن تراه فإنه يراك. ثم قال متى الساعة؟ قال ما المسؤول عنها بأعلم من السائل. قال عن أماراتها. قال أن تلد الأمة ربتها وأن ترى الحفاة العراة العالة رعاء الشاء يتطاولون في البنيان
बुनियान। हर किस्म की हमदे सना वलाई वाखान तारीफ अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जेला बेहिसाब बेशुमार अणगणिया अणखुट लातादाद दुरूद ऐं सलाम हुजन आखिरी नबी सय्यदुल अंबिया खातमुन नबीय्यीन प्यारे मिठड़े सोहणे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस से मेहरबान साथियों, खुशकिस्मत आहियूं, भले भाग वारा आहियूं, अज़ीम नसीब वारा आहियूं, पर पाण न नसीब के सुञातोसीं न भाग मां पिरायोसीं न ई अहिड़ी अज़ीम क़िस्मत के ॼातोसीं। उहा क़िस्मत, उहा तक़दीर, उहो नसीब, उहो भाग जो आऊं अमीं या जंहिं बि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आहे, इहो जेको पाण खे कलमो नसीब थियो आहे, इहो जेको पाण मोहम्मद मुस्तफ़ा जा उम्मती आहियूं, इहो सभ खां अज़ीम भाग आहे, इहा भली क़िस्मत आहे, इहो नसीब ॾाढो भलो आहे। पर बेक़दरा थी पियासीं, भरम न रखियासीं, वफ़ा न कईसीं, क़दुरु न ॼातोसीं, केॾा क़ीमती आहियूं, केॾा अनमोल आहियूं, केॾा गिरां क़दर आहियूं। इन हवाले सां चंद ॻाल्हियूं त आऊं अमीं जंहिं अज़ीम पैगंबर जो कलमो पढ़ियो आहे, उहो पैगंबर केॾो अज़ीम हुयो, उनजे हवाले सां क़ुरान मजीद जा तज़किरा हुजनि, रसूल करीम जी आमद खां अॻु में, रसूल करीम जे अचण खां अॻु में पैगंबरनि वटि तज़किरा थींदा हुजनि। अल्लाह साईं नबियनि सगोरनि खे पाबंद कंदो हुजे, दुनिया में खोड़ मनसब उहिदा, दुनिया जा खोड़ फरीज़ा ज़िमेदारियूं कॾहिं कॾहिं पैसनि एवज़ मिली वेंदा आहिनि, कॾहिं ज़ात जी बुनियाद ते मिली वेंदा आहिनि, कॾहिं जमात जी बुनियाद ते मिली वेंदा आहिनि, कॾहिं ताक़त जी बुनियाद ते मिली वेंदा आहिनि, कॾहिं मुख़्तलिफ़ तालुक़ात जी बुनियाद ते मिली वेंदा आहिनि। दुनिया जा खोड़ अहिड़ा उहिदा मनसब आहिनि जेके कॾहिं कॾहिं ओचितो अचानक मिलियो वञनि, धणी खे बि ख़बर न हूंदी आहे, कॾहिं हक़दार खे मिलियो वञनि, कॾहिं गैर हक़दार खे मिलियो वञनि, कॾहिं मुस्तहिक़ खे मिलियो वञनि। दुनिया जा सभई उहिदा मनसब मक़ाम मर्तबा दर्जा रुतबा इहे सभई हिकिड़े पासे कयो, पर जेको नुबूअत जो फरीज़ो आहे, नुबूअत जो मनसब आहे, रिसालत जो उहिदो आहे, इहो पैसनि एवज़ कोन थो मिले। ईअं कोन्हे हेतिरो दौलत वारो हुजे त हुनखे नबी था कयूं, ईअं कोन थींदो। इहो माण्हुनि जी तइदाद जी बुनियाद ते कोन्हे त हेतिरा माण्हू गॾिजी करे कंहिंजी ताईद कनि, कंहिंजी हिमायत कनि था, हीउ हाणे खां पोइ नबी थो थिए, उहो हिकिड़े मिंट हिकिड़े सेकंड जे लाइ नबी तसवर नथो कयो वञे। नुबूअत रिसालत जो मनसब कीअं थो मिले? पढ़ो क़ुरान मजीद, अल्लाह थो चए अल्लाहु अअलमु हैसु यजअलु रिसालतहु, अल्लाह जंहिंखे जॾहिं जीअं चाहे जहिड़ी चाहे नुबूअत अता कंदो आहे। हीउ माण्हुनि जो इंतिखाब न आहे, हीउ माण्हुनि जी चूंड कोन्हे जो माण्हू गॾिजी करे कंहिंखे नबी मुक़ररु कनि। हीउ अल्लाह रब्बुल आलमीन जो इंतिखाब आहे, हीउ अल्लाह रब्बुल आलमीन जी मंशा आहे, हीउ अल्लाह रब्बुल आलमीन जी चूंड आहे। ॿी जाइ ते अल्लाह फरमायो अल्लाहु यजतबी इलैहि मिन रुसुली, अल्लाह पैगंबरनि मां कंहिंजो इंतिखाब करे, कंहिंजी चूंड करे। पैगंबर सगोरा दुनिया में खोड़ आया, 1.25 लख तारीख़ जे एतबार सां तइदाद मशहूर ॿुधायो वेंदो आहे। रब थो ॼाणे त केतिरा नबी सगोरा आया, रब थो ॼाणे त रसूल केतिरा आया। पैगंबर जिस्मानी तौर ते पाकीज़ा हूंदो आहे, जिस्मानी तौर ते पाक आहे। पैगंबर रूहानी तौर ते पाक आहे। पैगंबर
पैगंबर माली तौर ते पाक आहे, पैगंबर जी ज़मानत अल्लाह जे तरफ़ां आहे, पैगंबर ॻाल्हाए तॾहिं बि ज़मानत अल्लाह जे तरफ़ां, पैगंबर सोचे तॾहिं बि ज़मानत अल्लाह जे तरफ़ां, पैगंबर पंहिंजनि में हुजे तॾहिं बि ज़मानत अल्लाह जे तरफ़ां, पैगंबर परावनि में हुजे तॾहिं बि ज़मानत अल्लाह जे तरफ़ां, पैगंबर आराम करे निंड करे उन निंड जी ज़मानत अल्लाह जे तरफ़ां, पैगंबर निंड जे अंदरि को ख्वाब ॾिसे उन ख्वाब जे हवाले सां बि अल्लाह जे तरफ़ां ज़मानत। इहो मनसब मासूम अनिल ख़ता हुजणु, मासूमियत जो अज़ीम मनसब, इहो पैगंबरनि जे लाइ ख़ासि थियो। आदम अलैहिस्सलाम खां सिलसिलो शुरू थियो, ज़माना गुज़रिया, सदियूं गुज़रियूं, ॿोलियूं गुज़रियूं, क़ौमूं गुज़रियूं, कबीला गुज़रिया, खोड़ इलाइक़ा आबाद हुया, वीरान थिया, वीरान हुया, आबाद थिया। उहे ॿोलियूं हींअर दुनिया में रहियूं कोन, उहे क़ौमूं हींअर दुनिया में रहियूं कोन। पैगंबर मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि वारनि वटि ईंदा रहिया। आदम अलैहिस्सलाम खां सिलसिला शुरू थिया, क़ुरान मजीद तज़किरा कया। किथे सुलेमान अलैहिस्सलाम पैगंबर आहे, अल्लाह जो पैगंबर आहे, अल्लाह से नबूवत रिसालत ॾिनी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन हुकूमत ॾिनी आहे। दुआऊं थो घुरे, रब्बे हबली मुल्कन ला यंबगी लिआदम मिन बादी, परवरदिगार अहिड़ी हुकूमत अता कर, अहिड़ी सल्तनत अता कर जो वरी कंहिंखे न मिले। पखियुनि ते हुकूमत, जानवरनि ते हुकूमत, जीतनि जरड़नि ते हुकूमत, हवा ताबे कई वई, जिन्नात खे ताबे कयो वियो। एॾी अज़ीम सल्तनत मिली आहे कंहिंखे, सुलेमान अलैहिस्सलाम खे। हाणे उहो सुलेमान अलैहिस्सलाम फ़िक्रमंद आहे, हिकिड़ो ई फ़िक्र आहे, सोच हिकिड़ी ई आहे, रब्बे औज़िनी अन अशकुर निअमतक अल्लती अनअमत अलैया, अल्लाह तुंहिंजो फरमाबरदार रहां, अल्लाह तो मूं ते इनाम कया, अल्लाह मुंहिंजे वालिदैन ते इनाम कई। वालिद जो नालो छा आहे? दाऊद अलैहिस्सलाम। पुट सुलेमान अलैहिस्सलाम पैगंबर, पीउ दाऊद अलैहिस्सलाम पैगंबर। दाऊद अलैहिस्सलाम खे हुकूमत मिली, दाऊद अलैहिस्सलाम ते किताब नाज़िल थियो, ज़बूर जंहिंखे पाण चऊं था। अल्लाह मुख़्तलिफ़ ज़माननि में, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में, मुख़्तलिफ़ क़ौम वारनि ॾांहुं पैगंबर मोकिलींदो रहियो। किथे तव्हां तज़किरा ॿुधंदा आहियो, इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे, अल्लाह जो ख़लील आहे, जद्दुल अंबिया पैगंबरनि जो ॾाॾो आहे, पाण पैगंबर आहे इब्राहिम अलैहिस्सलाम। पुट इसहाक़ अलैहिस्सलाम, पुट इस्माइल अलैहिस्सलाम, ॿई पैगंबर आहिनि। इब्राहिम अलैहिस्सलाम जो वरी पुट आहे इसहाक़ अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम जो पुट आहे केरु? याकूब अलैहिस्सलाम, यानी इब्राहिम अलैहिस्सलाम जो पोटो पैगंबर, वरी इब्राहिम अलैहिस्सलाम जे पोटे याकूब अलैहिस्सलाम जो पुट यूसुफ अलैहिस्सलाम, उहो बि पैगंबर, यानी पड़ पोटो पैगंबर। पैगंबर सगोरा ईंदा रहिया। रब्बुल आलमीन पैगंबरनि खां मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूवत जे लाइ, उनजे मक़ाम जे लाइ, उनजे शान जे लाइ ईअं अहद, मीसाक, हलफ, कौल वठे पियो। तज़किरा क़ुरान मजीद में रब तज़किरा कया, वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकम सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुन लिमा माअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन। अनी सभई पैगंबर सगोरा आहियो, तव्हांखे पंहिंजी पंहिंजी वारी में नबूवत रिसालत मिलंदी, पर तव्हां खां बाद में आख़िरी मुंहिंजो पैगंबर ईंदो। अमीन नबी हुअण जे बावजूद उन आख़िरी पैगंबर ते ईमान बि आणींदो। इक़रार कयो था, वाइदो कयो था, हलफ ॾियो था, मीसाक ॾियो था, बावजूद पैगंबर आहियो, अवां आख़िरी पैगंबर ते ईमान आणींदो। ऐं सिर्फ़ ईमान न, वलतंसुरुन, तव्हांजी ताईद बि कंदो, तव्हांजी हिमायत बि कंदो। ॿी जाइ ते फरमाए तव्हांजो अदब एहतराम कंदो। वरी 15 सिपारो सुबहानल्लज़ी नालो, सूरत जो नालो बनी इसराइल बि आहे। इन सूरत खे इसरा बि चए थो वञे। रब ईअं बि तज़किरा कया, सुबहानल्लज़ी असरा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना। मोहम्मद मुस्तफ़ा जा मक़ाम, रुतबा, दर्जा, एहतराम, शान, मंज़िलत ॿुधंदा हलो जो अल्लाह रब्बुल आलमीन बैतुल मक़दिस जे अंदरि, जंहिंखे पाण पंहिंजे तलफ़ुज़ में बैतुल मुक़द्दस बि चऊं था, बैतुल क़ुदुस बि चऊं था, क़िबला अव्वल बि चऊं था, मस्जिद अक़सा बि चऊं था। अल्लाह पैगंबरनि खे उते जमा करे, अल्लाह नबियनि खे उते गॾु करे अक़ीदनि जी दुरुस्तगी कंदा हलो। अल्लाह वक़्त जो मोहताज कोन्हे, अल्लाह ज़राए जो
मोहताज कोने, अल्लाह वसाइल जो मोहताज कोने, अल्लाह दुनियावी असबाब जो मोहताज कोने को। वो खालिक है, वो मालिक है, वो अल्लाह हर शइ ते कुदरत वारो है। पैगंबरन के गड करे वाक्यो बुखारी शरीफ में, वाक्यो मुस्लिम शरीफ में, बल्कि हदीस जा बुनियादी जेकी भी किताब खड़ो, मेराज जो वाक्यो पढ़ो, पैगंबरन के गड कयो। अगते केर वधे, अग्यां इमामत केर करे। हान अर्ज थे तो जिब्रील अमीन जे तरफा मोहम्मद मुस्तफा अमा अगते वधो। इमामुल अंबिया अमी, सय्यदुल अंबिया अमी, खातमुल अंबिया अमी, आदम अलैहिस्सलाम मौजूदा। ये कोन तो चे आऊं अबुल अंबिया, आऊं अबुल बशर, इंसान जी इब्तिदा, आऊं सीनियर, आऊं पेरी आयुस, वो पोइते आहे। एड़े तरीके से नूह अलैहिस्सलाम एडो अरसो तबलीग कंदो रहवा, पोया बिठो आ। इब्राहिम अलैहिस्सलाम बत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला, इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो करीबी दोस्त। जिंदगियों गुजरियों इम्तिहान आजमाइशन में, हर इम्तिहान अगे इम्तिहान का वधिक औखो दुखियो आहे, पर वो मौजूद है। अग्यां अजमत कंहिंखे थी मिले मोहम्मद मुस्तफा के, जो आऊं अनी कलमो पढ़ूं था। एड़ी किस्मत, एड़ो भाग, वरी गाल ते खत्म कोन थी थे। सजी रात जो सैर सफर न, रात जो कुछ हिस्सो। हां वरी अल्लाह वक्त जो मोहताज कोने, पैगंबरन मां ब चूंड करे मुख्तलिफ पैगंबरन के आसमान ते बिहारे छड़े अचे पियो मोहम्मद मुस्तफा अमी इस्तकबाल कंदो, अमी भलीकार कंदो, अमी खुश आमदीद कंदो कंहिंखे मोहम्मद मुस्तफा के। वो अजीम पैगंबर मोहम्मद मुस्तफा उनजी अजमतन मजा, उनजी जिंदगी मजा जेके खुसूसियतूं ऐं ख़ासियतूं मिलियूं। पहिरीं हर इलाइक़े जे लाइ हिकु ॿ टे वधीक पैगंबर। मूसा अलैहिस्सलाम मौजूदा, इलाइक़ो बि उहो, घर बि उहो, उनजो भाउ हारून अलैहिस्सलाम ज़िंदा आहे। ॿई पैगंबर आहिनि। हेॾां इब्राहिम अलैहिस्सलाम आहे, पुत्र इसहाक अलैहिस्सलाम, पुत्र इस्माइल अलैहिस्सलाम पैगंबर आहिनि। होॾां ज़करिया अलैहिस्सलाम, पुत्र यहया अलैहिस्सलाम, ॿिए इलाइक़े में ईसा अलैहिस्सलाम, होॾां इब्राहिम अलैहिस्सलाम, ॿिए इलाइक़े में लूत अलैहिस्सलाम, होॾां मूसा अलैहिस्सलाम, हारून अलैहिस्सलाम, मदियन वारे इलाइक़े में शुएब अलैहिस्सलाम। पर कुर्बान वञूं, वारो आयो मोहम्मद मुस्तफा जो, उनजी नुबुवत जा तज़किरा था। रब ईअं जो ऐलान कराया, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मोहम्मद मुस्तफा अवां के सिर्फ अरबन जे लाइ रहमत बणाए करे कोन मोकिलियो आहे। मोहम्मद मुस्तफा अवां के सिर्फ कुरैश वारनि जे लाइ न, सिर्फ मक्के वारनि जे लाइ न, सिर्फ यथरिब वारनि जे लाइ न, बल्कि अमी जेके आयो रहमतल लिल आलमीन, समूरन जहाननि जे लाइ रहमत आयो। वही जो अल्लाह जे तरफां ऐलान थिया, वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास। मोहम्मद मुस्तफा समूरी इंसानियत जे लाइ पैगंबर आयो। वरी जो कुरान मजीद में ऐलान अल्लाह कराया, कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। मोहम्मद मुस्तफा ऐलान करे बुधा, आऊं हिक बिन टिन कबीलन ज़मानन जे लाइ पैगंबर बणाए करे ना मोकिलियो, बल्कि पूरी इंसानियत जे लाइ आऊं मोहम्मद मुस्तफा के अल्लाह पैगंबर बणाए करे मोकिलियो आहे। वरी जो ऐलान थिया अलविदाई आयतन में, हज्जतुल विदा जा मौक़िया हुजनि, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती। रब ऐलान कराया दीन मुकम्मल थी चुको आहे। मोहम्मद मुस्तफा जे हवाले सां तज़किरा ॿुधंदा हलो, ख़ासियतूं, ख़ुसूसियतूं, सिफ़तूं ॿुधंदा हलो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मोहम्मद मुस्तफा इहो मोमिननि खे प्यारो हुजे। महबत पाण आऊं अमी सभई जंहिं बि कलमो पढ़ियो आहे महबतूं कयूं था। कमी कोताही आहे, पाण दुनिया जी गफ़लतनि में, ख़्वाहिशनि में, रंगत चमक दमक में ग़र्क़ लॻा पिया आहियूं। गफ़लतनि जी ज़िंदगी गुज़ारियूं पिया, गुनाहनि जी एॾी काराण, एॾी ज़ंग दिलनि खे ज़ंग आलूद करे काराण में कटिजी चुकियूं आहिनि। पर अल्लाह जी तौहीद ना मोटी अचूं, मोहम्मद मुस्तफा जी सुनत ना मोटी अचूं, क़ुरान मजीद जे उन बहार ना मोटी अचूं, उहे गुनाह धोपजी वेंदा। उहे काराण किठ में जेके दिलियूं ज़ंगियूं पियूं आहिनि उहे धोपजी साफ़ थी सघनि थियूं। अल्लाह चयो अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। मोमिननि के मोहम्मद मुस्तफा प्यारो हुजे, महबूब हुजे। केतिरो महबूब, दुनिया जूं मोहबतूं कंदा आहियूं, किथे जायज़ किथे नाजायज़, किथे कागज़ी किथे रस्मी, किथे फरमाइशी, किथे मतलबी, किथे गर्दी किस्म जूं मोहबतूं, के इश्क, के दास्तान, के मुनासिब, के नामुनासिब, दुनिया जा रिश्ता नाता तौर तरीक़ा अदब लिहाज़ सभई आऊं अमी ॼाणे मापे
तोड़े वेठा आहियूं। मोहम्मद मुस्तफ़ा मां केतिरी मोहब्बत था कयूं, केतिरी मोहब्बत हुजणु घुरिजे। रब तो फरमाए मोमिननि खे पंहिंजी जान खां बि वधीक प्यारो हुजे मोहम्मद मुस्तफ़ा सम। हुन महबूब सुहिणे बि फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। रसूल कम फरमायो अवां मां ऐसी ताईं मुकम्मिल मोमिन नथा थी सघो जेसी ताईं मां मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत कयो। केतिरी मोहब्बत कंदो? फरमाए तव्हां पंहिंजे औलाद खां बि वधीक, पंहिंजे वालिदैन खां बि वधीक, पूरी इंसानियत खां बि वधीक तव्हां मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत न कंदो त पोइ तव्हांजो ईमान पूरो कोन्हे को। उहो अज़ीम पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा गारे हिरा जे अंदरि आहिनि। वक़्त जी पूरी पाबंदी कंदे ॿिनि वाक्यनि खे मुख़्तसिर तौर ते ज़िक्र कयूं था, सिर्फ़ उन तरबियती पहलू खे ज़िक्र कंदे इस्लाह जे लाइ, जेका इस्लाह ख़ासि तौर ते मुंहिंजे लाइ, पोइ बिलउमूम अवां जे लाइ, उस्ताद हुजे, शागिर्द हुजे, औलाद हुजे, वालिदैन हुजनि, ओड़े पाड़े जा नुमाइंदा हुजनि, वॾड़ा हुजनि, सभिनी जे लाइ बराबरि जी बुनियाद ते तव्हांखे रहनुमाई मिले थी। रसूल करीम सन गारे हिरा जे अंदरि आहिनि। सूरह अलक़ जी तफ़सीर में पढ़ूं था, बुखारी शरीफ में किताबुल वही जे अंदरि पढ़ूं, मुस्लिम शरीफ में किताबुल ईमान में पढ़ूं, या हदीस जे खोड़ किताबनि में। बल्कि अमी इहो वाक़ियो खोड़ चकर ॿुधो ॿुधो रसूल कम तन्हाई में वेंदा हुआ, गारे हिरा में हुया। हिकिड़े भेरे इंसानी शक्ल जे अंदरि जिब्रील अमीन आयो आहे। अची करे शुरू में तारुफ़ न कराई त आऊं जिब्रील अमीन आहियां, मुबारक हुजे ऐं पैगंबर बणिजी चुका आहियो, हीअं आऊं पैगाम खणी आयो आहियां। अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ॿोल कान्हे का। बिराह रास्त सिधो सौ अची करे चई इक़रा मोहम्मद मुस्तफ़ा पढ़। रसूल कम जवाब ॾिनो मां अना बेकारिन, आऊं के वटि पढ़ियो न आहियां, आऊं पढ़ियल ई न आहियां। रसूल करीम सां खे भाकुर विधो, यानी पंहिंजे आम लिटरेचर जे अंदरि ॻाल्हि करूं या पंहिंजे इलाक़ाई ॿोली में ॻाल्हि कयूं, बख विधऊं, भाकुर विधऊं। हदीस जो किताब बुखारी शरीफ, हदीस जो किताब मुस्लिम शरीफ, वाक़ियो तफ़सील सां मौजूद आहे। फरमाए फ़ग़तनी हत्ता बलग मिन्नी अल जोहद, जिब्रील अमीन मूंखे भाकुर विधो। केरु थो चए? मोहम्मद मुस्तफ़ा मूंखे तमामु घणो ज़ोर ॾिने। पंहिंजे कल्चर में बि कॾहिं कॾहिं मोहब्बत जी मिक़दार मिड़े घणो थियो वञे पोइ भाकुर पाए घणो ज़ोर बि ॾिबो आहे। हेॾे जिब्रील अमीन रसूल करीम बुखारी शरीफ में, मुस्लिम शरीफ में, हदीस जे उमूमी किताबनि में तव्हांखे मिली वञे। हाणे भाकुर पाए ज़ोर ॾिनई। रसूल कम जो मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई हिन खे पोइते कयां। उन खां पोइ जिब्रील अमीन पोइते थिया, चयूं इक़रा हाणे पढ़। रसूल कम साॻियो जवाब ॾिनो मां अना बेकारिन, आऊं पढ़ियल कोन आहियां। हाणे इहा अज़मत अथव रसूल कम जी। नऊज़ बिल्लाह ऐब न आहे। केरु हूंदो जेको दुनिया में मोहम्मद मुस्तफ़ा खे पढ़ाए? कंहिंजी हैसियत हूंदी जेको रसूल कम जो दुनिया में उस्ताद थिए? रसूल कम खे इल्म कंहिं अता कयो? अल्लाह रब्बुल आलमीन। जिब्रील अमीन जे ज़रिए ॾे अल्लाह रब्बुल आलमीन बिराह रास्त ॻाल्हाए, अल्लाह रब्बुल आलमीन ख़्वाब जे ज़रिए ॾे। अल्लाह से क़ुरान मजीद में तज़किरा कया सूरह ज़ुहा, रसूल कम जी अज़मत ते, रसूल कम जे ॾुखनि ते, रिश्तनि जा ॾुख, रूहानी ॾुख, जिस्मानी ॾुख, माली ॾुख, सीरत जे उनवान खे जेकॾहिं क़ुरान मजीद जी रोशनी में पढ़ूं न, इहा सूरह ज़ुहा बि वॾी जामे क़िस्म जी सूरत आहे। उन जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र कयो अलम यजिदक यतीमन फआवा, रसूल कम यतीम न हुयो, अवां जे रब तव्हांखे कीअं संभालियो? ववजदक ज़ालन फहदा, अमी ला इल्म हुयो त अल्लाह पाण पे तव्हांखे इल्म ॾिनो। जंहिंखे अल्लाह पाण इल्म ॾे, जंहिंजे लाइ वही जा बंदोबस्त थींदा हुजनि। ॿी जाइ ते अल्लाह फरमाए मां कुंत तदरी मल किताब वल ईमान, तव्हांखे किताब जी ख़बर कोन्हे, ईमान जी अल्लाह रब्बुल आलमीन इल्म पियो ॾे, किताब पियो नाज़िल करे, जिब्रील अमीन खे मोकिले पियो। हाणे रसूल कम खे ॿिए चकर बि साॻियो भाकुर पातई। रसूल कम जा साॻी मां कोशिश कई, उनखे पोइते हटायां। टे चकर इहो मामिलो थियो। चौथे चकर जिब्रील अमीन चए थो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसान मा लम यअलम। पहिरियों सबक़ इहो आहे पंहिंजे ख़ालिक खे सुञाणो, पंहिंजे मालिक खे सुञाणो। पढ़ पंहिंजे उन रब जे नाम सां। उहो रब, उन जो तारुफ़ छा आहे, उन जी
जी सुञाणप चाहे तो ही जो पहिरियों सबक कहिड़ो आहे, अल्लज़ी ख़लक़, उहो अकेलो आहे, सभु कुझु हुन ख़लक़ियो आहे। ख़लक़ल इंसान मिन अलक़, इंसान जी हैसियत छा आहे, इंसान जी तख़लीक़ छा आहे, इंसान जी पैदाइशी मरहला कहिड़ा आहिनि, पियो सबक तव्हांखे इहो मिलियो हुयो। हाणे इहा थी पहिरीं वही। हाणे जिब्रील अमीन शुरू में तारुफ़ कोन करायो, आख़िर में तारुफ़ कोन कराई, 5 आयतूं इहो ॾेई करे रवानो थियो। रसूल अकरम घबराहट में आहिनि, छा मामलो, तहज्जुब में, हैरानी में, परेशानी में। बुखारी मुस्लिम शरीफ जा रिवायत, रसूल अकरम घर पहुता आहिनि, दस्तिरूनी ज़म्मिलूनी, मुंहिंजे मथां चादरूं विझो, मुंहिंजे मथां कपिड़ा विझो। उहा घबराहट हेॾां सैयदा ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा तसली ॾे, दिलदारी ॾे, हौसलो ॾे। रसूल अकरम अवां परेशान न थियो, कल्ला वल्लाहि ला युख़ज़ीकल्लाहु अबदा, अवांखे अल्लाह परेशान न रखंदो। अनी केॾा अज़ीम आयो, नुबुवत न मिली बि कोन्हे। इन्नक लतसिलुर रहम, रिश्तनि खे जोड़ण वारा आहियो, मिट्री माइट्री खे जोड़ण वारा आहियो। अंदाज़ो लॻायो आऊं अहीं मिट्री माइट्री जोड़ियूं पिया, टोड़ियूं पिया। दुनिया जा गर्ज़ गायत, दुनिया जी हिर्स, हवा, तम, लालच, अलाए अजीब क़िस्म जी असांजी ज़िंदगी गुज़री वई आहे, जंहिं रिश्तनि जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन तलकीन करे, प्यारो पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा तलकीन करे, बल्कि नुबुवत खां पहिरीं बि रसूल अकरम जे किरदार में उहे अज़मतूं जो जेके बेसहारा क़िस्म जा माण्हू हुया, मोहताज क़िस्म जा माण्हू हुया, कंगाल क़िस्म जा माण्हू हुया, यतीमी तबको आहे, मुतल्लका तबको आहे, बेवाह तबको आहे, मिस्कीन अबोज ग़रीब मिस्कीन लाचार माण्हू आहिनि। मोहम्मद मुस्तफ़ा सम नुबुवत मिलण खां अॻु में बि उन जा भरजला आहिनि, उन जी ताईद करण वारा, उन जे ॾुखनि खे पंहिंजो ॾुख सम्झण वारा, अहिड़ा मोहसिन इंसानियत, ॿिए जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झी हमदर्द थियण वारा अव्हांखे रसूल अकरम जी ज़िंदगी मुबारका में मिलंदा। तॾहिं त अल्लाह रब्बुल आलमीन तज़किरा कया, लअम्रुक इन्नहुम लफ़ी सकरतिन यअमहून। रसूल अकरम अवां जी ज़िंदगी मुबारका जो कसम आहे। रसूल अकरम जी ज़िंदगी मुबारका नुबुवत मिलण खां अॻु वारी बि पाकीज़ा आहे, नुबुवत मिलण खां पोइ वारी बि पाकीज़ा आहे। एॾो अज़ीम पैगंबर, हाणे उते दिलदारी तसली मिली। जिब्रील अमीन वही खणी ईंदो, कॾहिं 5 आयतूं, कॾहिं 2 आयतूं, कॾहिं आयो कचहरी कई, का बि आयत खणी कोन आई, कॾहिं आयो साॻियूं आयतूं वरी खणी आयो आहे, कॾहिं कंहिं मौक़े ते मिले थो। पर अॼु जी मुनासिबत सां बिल्कुलु इख़्तिसार सां हिकिड़े नंढड़े वाक़े जी तरफ़ इशारो कयूं, जेको हदीस जे किताब बुखारी शरीफ़ जे अंदरि सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला खां मुख़्तसर ज़िक्र आहे। इहो साॻियो वाक़ियो, इहा साॻी रिवायत, इहा साॻी हदीस जे किताब सही मुस्लिम शरीफ़ जे अंदरि किताबुल ईमान जे अंदरि हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला खां तफ़सील सां मौजूद आहे। इहा साॻी रिवायत हदीस जा 6 ही किताब, बल्कि मुस्नद अहमद में, मुस्नद अबी यअला में, सही इब्न हिब्बान जे अंदरि तव्हांखे तफ़सील सां मिली वेंदी। यानी बुनियादी 10 खां मथे हदीस जा किताब खणो, बल्कि मुहद्दिसीन कराम वटि इन हदीस जो हिकिड़ो मख़सूस नालो बि आहे, मख़सूस पेरायो ऐं सुञाणप आहे। इनखे इल्म हदीस में, हदीस जी फील्ड में, हदीस जे शोबे में इनखे चइबो आहे हदीस जिब्रील। हिकु इमाम चवे इन जी तशबीह ईअं ई अथव, इन जी अहमियत ईअं ई अथव जीअं क़ुरान मजीद में सूरतुल फातिहा जी अहमियत आहे, ईअं हदीसनि में हदीस जिब्रील जी अहमियत आहे। को इमाम उम्मु सुन्ना करार ॾे, को इमाम सिर्फ़ इन वाक़े खे ज़िक्र करे पूरो किताब लिखी छॾे। हदीस जिब्रील जे अंदरि बेज़ाहिर नंढड़ो वाक़ियो आहे, पर उन जे अंदरि तमामु घणी तफ़सील ऐं जामियत मौजूदु आहे। वाक़ियो छा आहे, अव्हां जे साम्हूं इब्तिदा में पूरी उहा अरबी इबारत पढ़ियमि जेका सही मुस्लिम शरीफ़ में हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला खां रिवायत मौजूदु आहे। फरमाई रसूल अकरम जी महफ़िल में वेठा हुआसीं, अचानक ओचितो हिकिड़ो अजनबी ओपरे क़िस्म जो माण्हू आयो, महफ़िल में वधंदो अॻिते आयो आहे। ड्रेसिंग कहिड़ी आहे, वज़ाकत छा आहे, लिबास छा आहे, हुलियो छा आहे, चहिरो छा आहे, शक्लो सूरत छा आहे, अचण जो अंदाज़ छा आहे। साहबी ज़िक्र था कनि, इस्तला अलैना रजुलुन शदीदु बयाज़ सियाब, कपड़ा पातल हुया उनखे अच्छा साफ़ चिट्टा अच्छा कपड़ा पातल आहिनि उनखे। ऐं ॿी ॻाल्हि शदीदु सवाद शहर, चई त उनजा वार जेके आहिनि तेज़ चमकंदड़ कारा वार हुया, बिल्कुलु कारा चमकंदड़ वार,
अच्छा उजरा साफ़ सुथरा कपड़ा लिबास इहो आहे। हाणे अॻिते वधंदो आयो आहे ऐं रसूल इकरम जे वेझे अची वेठो, रसूल इकरम जे साम्हूं थी वेठो आहे, बिल्कुलु भरिसां ऐं साम्हूं आहे। एॾो वेझो आहे जो सहाबी उहो मंज़र थो ज़िक्र करे, जदा हत्ता जलस इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फअस्नद रुकबतई इला रुकबतई व वज़ा कफ़ई अला फखिदई। जे पंहिंजे ॿिन्ही हथड़नि खे वेझो कंदे पंहिंजा ॿई गोॾा भञी करे अदब सां एतिराम सां रसूल अकरम जे बिल्कुलु वेझो साम्हूं वेठो आहे। इमाम इब्न हजर अस्कलानी रहमतुल्लाह अलैह फतुल बारी जे अंदरि इन जी तशरीह में रिवायत कनि जे ईअं खणी सम्झो जीअं तशहुद जे अंदरि माण्हू अदब सां गोॾा भञी करे वेठो आहे। हाणे वरी वज़ा कफ़ई अला फखिदई, ही हथ वारियूं तिरियूं, ही हथ वारियूं जॻह, इहे ॿई पंहिंजा हथड़ा हू गोॾनि ते थो रखे। हाणे हू जी ज़मीर मां मुहद्दिसीन ॿई मिसाल वरिता। अला फखिदई हुन गोॾनि ते, हुन जे गोॾनि ते, हिकु मुहद्दिस चयो त रसूल अकरम जे गोॾनि ते अदब मां हथ रखी करे वेठो आहे, ॿिए मुहद्दिस चयो पंहिंजनि गोॾनि ते ईअं अदब मां वेही करे बिराए रास्त चए थो वकाल या मोहम्मद, ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखबिरनी अनिल इस्लाम, साईं इस्लाम जे बारे में ॿुधायो, इस्लाम छा आहे? सुवाल ॾुखियो त कोन्हे, ओपरो त कोन्हे। इस्लाम जा रुकन कहिड़ा आहिनि? महफ़िल मां, मजलिस मां, शागिर्दनि मां, सहाबा मां, वर्कर मां, मुरीदीन मां। इहे सहाबा केरु आहिनि? इहे शागिर्द कंहिंजा आहिनि? हीअ महफ़िल कंहिंजी आहे? महफ़िल मोहम्मद मुस्तफ़ा। हीअ मुअल्लिम इंसानियत आहे। अहिड़ो रहबर, अहिड़ो अॻवान, अहिड़ो क़ाइद जंहिंजी तबियत चाहे, जंहिंजो मिज़ाज चाहे। पढ़ो क़ुरान मजीद। क़ुरान मजीद मोहम्मद मुस्तफ़ा जे मिज़ाज खे, तबियत खे, सहाबा सां ताल्लुक़ खे क़ुरान मजीद ज़िक्र कयो आहे। फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिंत लहुम वलौ कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फिल अम्र फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह। मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जी रहमत जे करे अवी माण्हुनि जे लाइ महिरबान आहियो, अवी पंहिंजे साथियुनि जे लाइ वॾा महिरबान आहियो, वॾा नरम आहियो, शफ़ीक़ आहियो, हमदर्द आहियो। कंहिंजे लाइ? पंहिंजे साथियुनि जे लाइ। वलो कुंत फज़्ज़न, जेकॾहिं ज़बान जा तेज़ हुजो हा, जेकॾहिं ज़बान जा तेज़ हुजो हा, गलीज़ल क़ल्ब, दिल जा सख़्त हुजो हा। अॼु असांजी दिलनि जा जाइज़ा, हर कोई पंहिंजी दिलि जो जाइज़ो पाण वठे। आहे को दुख खे दुख सम्झूं, आहे को गम खे गम सम्झूं, आहे को तकलीफ़ खे तकलीफ़ सम्झूं। ॿिए खे पाण मां कहिड़ी उमेद हूंदी? ॿियो पाण ते एतबार केतिरो करे थो सघे? हिकिड़े पासे खोड़ कसम बि खणी छॾियूं त माण्हू एतबार करण जे लाइ तयारु कोन आहिनि, ॿिए पासे एॾो अज़ीम किरदार माण्हुनि जो हिकिड़ो जुमिलो चई छॾनि, कसम जी ज़रूरत ई कोन्हे, अला पथर ते लकीर। अला माण्हू अहिड़ो, माण्हू गवाहियूं पर पुठी था ॾियनि। ऐं अॼु असांजा किरदार छा? हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा जेकॾहिं अमी ज़बान जा तेज़ हुजो हा, दिल जा सख़्त हुजो हा न, माण्हू अव्हां जे इर्द गिर्द न हुजनि हा। रसूल अकरम ईअं कयो, फ़अफ़ु अन्हुम, इन्हनि पंहिंजे साथियुनि खे दरगुदर कयो। वस्तग़फ़िर लहुम, इन्हनि जे लाइ असां खां बख़्शिश घुरो, इस्तग़फ़ार कयो पंहिंजे साथियुनि जे लाइ, अल्लाह मुंहिंजे साथियुनि खे माफ़ फरमा। हेॾा मस्जिद नबवी तइमीराती कमु हले पियो, रसूल अकरम जी झोली मुबारक में उहो तइमीराती कम जो सामान आहे, पत्थर आहिनि ऐं ज़बान अतर तां वरी अज़ीम जुमला, उहे दुआऊं। अल्लाहुम्मा ला ऐश इल्ला ऐशल आखिरा, अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा दी पोरियो पो करे, अल्लाह तुंहिंजी रज़ा जे लाइ। सहाबा मिंथो इलाज कनि, रसूल अकरम अमी छॾियो, असीं जो मौजूद आहियूं, असीं जो आहियूं, अव्हां न कयो। रसूल अकरम ज़बान मुबारका मां अल्लाह आख़िरत जा ऐश थो घुरां, अल्लाह मुंहिंजे अंसार साहबनि जी पारत अथई, अल्लाह मुंहिंजे मुहाजिर साहबा जी पारत अथई, अल्लाह हिननि खे माफ़ फरमा। इहो रसूल अकरम जो मिज़ाज। हाणे इन महफ़िल में बि उहो जेको साथी अॻिते वधी करे अची वेठो, पहिरियों सुवाल कई, साईं ईमान इस्लाम छा आहे? रसूल अकरम जवाब ॾिनो, मुख़्तसर जवाब।
इस्लाम चाहे जे अंतशद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह व तुकीम सलाह व तुती ज़कात व तसूम रमज़ान व तहुज्जल बैत इन इस्ततात इलैहि सबीला। जे इस्लाम यो तू गवाही दी अल्लाह का सिवा को मुश्किल कुशा कोने, अल्लाह का सिवा को इबादत जे लायक कोने, यो गवाही देनी आ। यो बुनियादी तौर ते पहिरियों जुज़ ऐं इन जो ॿियो हिस्सो कहिड़ो आहे इन गवाही जो, इहो आहे जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो पहिरियों रुकुन जो। ॿियो तुकीम सलाह, नमाज कायम करणी पवंदी। टी शइ ज़कात अदा करणी आहे, रमज़ान जा रोज़ा, हैसियत आहे हज करणो पवंदो हिकिड़े चक्कर, बुनियादी इस्लाम जा रुकुन। ॿारनि खां पढ़ायूं पिया, ॿुधूं पिया, सिखूं पिया, पिरायूं। वरी ॿियो सुवाल जो अख़बिरनी अनिल ईमान। हाणे जब जवाब में रसूल अकरम जवाब ॾेई बस कयो त ही इस्लाम जा रुकुन आहिनि। हाणे साहबी चवंदा फअजिबना लहू, असांखे ताजुब आहे। ताजुब छो आहे? ताजुब जो पस मंज़र वरी शुरू में ज़िक्र कयो। चऊं तूं जेको अच्छा उजरा साफ़ कपिड़ा पाया आहियो न, उनजी हालत इहा हुई जो ला युरा अलैहि असर सफ़र, सफ़र जी का अलामत को आसार को अजान का निशानी कान्हे का। हिकिड़ो माण्हू को परे खां अचे न, मुसाफ़िर आहे न, पोइ लिबास किथे को मिट्टी, कपड़ा के अहिड़े क़िस्म जा, या भला कपड़ा बिल्कुलु साफ़ सुथरा आहिनि, वार चमकंदड़ कारा न हूंदा, मिट्टी लॻी पई आहे। हे उन दौर जी ॻाल्हि जी आहे न। जे असां ताजुब में आसीं त हमरा लिबास मां वज़कत मां मुसाफ़िर कोन पियो लॻे। माना मुसाफ़िर ना आहे, तर जो हूंदो, पाड़े जो हूंदो, ॻोठ जो हूंदो, इलाइक़े जो हूंदो, भला को त असां मां सुञाणे न, भला नालो नथो अचे, ज़ात न अचे, पाण अंदाज़ो लॻंदो अरे फलाणनि मां हूंदो। साहबा चवंदा न, असांखे इहो अंदाज़ो कोन्हे त केरु थी सघे थो, असां मां चई कंहिं बि कोन सुञातो। हाणे जॾहिं महिल इहा ॻाल्हि कई न, रसूल अकरम जवाबु ॾिनो अरकान इस्लाम हीअ आहिनि, 5 ॿुधाई। हाणे जवाब में छा थो चए थो सदक़त, साईं सचा आहे, जवाब तव्हांजो सही आहे। हाणे साहबा अॻ में ई ताजुब में आहिनि, अॻ में हैरानगी आहे न जे हमरा केरु आहे, ऐं सुवाल को ॾुखियो बि कोन, को पेचीदा सुवाल बि कोन्हे। वरी चवे थो साईं तव्हां सचा आहियो, चए थो फअजिबना लहू यसअलू व युसद्दिकू। साहबा चवंदा असां ताजुब में आहियूं, परेशान आहियूं, सुवाल बि पाण पियो करे, वरी जवाब में पक बि पाण पियो ॾियारे, तस्दीक बि पाण पियो करे। ॿ मफ़हूम, माना जेकॾहिं हिनखे जवाब जी ख़बर हुई पोइ सुवाल जो की, माना हिनखे जवाब जी ख़बर आहे न, पोइ सुवाल करण जो फ़ाइदो कहिड़ो। या वरी ॿियो मफ़हूम इहो त रसूल करीम जेको बि जवाबु ॾींदा उहो त सच ई हूंदो न, उहो त हक़ ई हूंदो न। हीउ केरु थींदो आहे चवण वारो त साईं तव्हां सचा आहियो, हिनजे चवण जी का ज़रूरत आहे? रसूल करीम जेको चई छॾियो त चई छॾियो, उहो ई हक़ आहे, उहो ई शरीयत आहे। हाणे वरी ॿियो सुवाल, विच में कंहिं रोकियो टोकियो कोन, त भाउ तुंहिंजा घणा सुवाल आहिनि, केरु आहीं, किथां जो आहीं, कि सुवाल बि ख्याल कर। ॿियो सुवाल अख़बिरनी अनिल ईमान, साईं भला ईमान जे बारे में ॿुधाए, ईमान में छा आहे? अक़ीदो, यकीन, अल्लाह जे पैगंबर बिराह रास्त बुनियादी ईमान जा रुकन। अन तुमिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिरी वल क़द्र खैरी और शर्री। अल्लाह ते ईमान, मलाइकन ते ईमान, आसमानी किताबन ते ईमान, अल्लाह जे पैगंबरन ते ईमान, आखिरत जा मामला, आखिरत जो तसवर ईमान रखणो आहे। वल क़द्र खैरी और शर्री, तक़दीर इन ते ईमान रखणो आहे, चाहे भली लगे बुरी लगे, आसानी हुजे ॾुखियाई हुजे, ईमान रखणो आहे। ही शइ ॻाल्हि। हाणे वरी टियों सुवाल, मल एहसान या रसूल अल्लाह, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एहसान छा आहे? नेकी, भलाई। इन एहसान जी कैटेगरी में खोड़ नेकियूं घणायूं, पर हिते इहा ॻाल्हि कोन्हे एहसान जी कैफ़ियत छा आहे, उहा हैयत, उहा हालत छा आहे, एहसान थींदो कीअं आहे, तसवर छा आहे। रसूल अकरम हिकिड़ी सिट जे अंदरि, हिकिड़े जुमिले जे अंदरि रसूल अकरम अज़ीम उसूल ॾसियो। आऊं अवी इन जुमिले खे गौर कयूं ऐं ज़िंदगी में अहम मौक़नि ते इहो जुमिलो थी सघे पाण खे वॾनि नुक़साननि खां बचाए। उहे नुक़सान थी सघे पंहिंजा पिया कंदा हुजऊं या वरी ॿिए खे पिया नुक़सान ॾींदा। जुमिलो छा आहे? अंत बुदल्लाह का अन्नक तरा,
एहसान जी कैफियत आहे तू अल्लाह जी इबादत ईअं करी तो वटि नेकिन जो तस्वरी हुजे ॼण त तू अल्लाह खे ॾिसी रहियो आहीं। एॾी ईमान जी सतह बुलंद, एॾो तस्वर ॼण त अल्लाह खे ॾिसी रहियो आहीं। पर एतिरी सतह कान्हे, एतिरो तस्वर कोन्हे ईमान जी एॾी वॾी बुलंदी। पोइ घटि में घटि जाए फ़इल्लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक। पोइ घटि में घटि तो वटि इहो तस्वर हुजे मुंहिंजो रब त मूंखे ॾिसे पियो। ही धोखा, तकबर, इल्ज़ाम तराशूं, ही बदमाशूं, ही फुरलुट, ही गारगंद, ही कब्ज़ा, ही छेड़ा, ही शिरक, ही कुफर, ही बेहयाई मुआशरे में आम आहे। इहो पाण वटि डपु आहे मुंहिंजो रब त मूंखे ॾिसे पियो। का अहिड़ी जगह आहे, का अहिड़ी जाइ, का जगह, को वक्त, का घड़ी, का ॿोली, को जिन्स, को माण्हू अहिड़ो हूंदो जो अल्लाह रब्बुल आलमीन खां लिखियल हुजे? कहिड़ो वक़्तु आहे, कहिड़ी जगह आहे? अदा माण्हुनि खे ख़बर न पई आहे। इज़त जी ॻाल्हि आहे, रब खे त ख़बर पए पई न। इहो बि खणी दिलि में तसवर कयो त मुंहिंजो रब त ॾिसे पियो। चौथों सुवाल, मतसा साईं क़यामत कॾहिं ईंदी? हाणे साहबा विच में रोकियो टोकियो कोन त वक़्तु तोखे क़यामत ते कहिड़ो लाचार थियो आहे? तुंहिंजो क़यामत में असां वटि पंहिंजी इस्लाह कंदा रहो न। होॾां साहबा किराम जी महफ़िल ऐं हेॾां असांजूं कचहरियूं, मस्जिदनि में, मदरसनि में, इदारनि में, कचहरियुनि में, ओताकनि में संजीदा क़िस्म जा सुवाल, इख़लास करणु, बामक़सद घटि, तंज़िया, बेइज़्ती कराइण, न मञणु, ज़िद, अदा खिलाणे जे बारे में हेॾा खणी लक़ब ॾिना अथनि। अदा तयारी करे हलो, सुवाल कंदासीं, मुझाईंदासीं, बशरी कंदासीं, मतिलबु इन मक़सद जे तहत माण्हू प्लानिंग कनि। ऐं किथे वरी शौक़िया ऐं फ़ख़्रिया सुवाल, इस्लाम ते तंज़, चिथर, लतीफ़ा, ठठोल, मस्किरियूं करण वारा केरु? मुस्लमान। फैलाइण वारा केरु? मुस्लमान। खिलण वारा केरु? मुस्लमान। चर्चा करण वारा दीन ते केरु? मुस्लमान। तव्हां पिराए वठो मूंखां वधीक तजर्बे मुशाहिदे में, जांच परख में, माण्हुनि जा रवैया, माण्हुनि जा लहजा, दोस्तियूं सभु निभायो वेठा आहियो, सम्झो था बहितर। हिन चयो त क़यामत कॾहिं ईंदी? रसूल कयो मल मसूल अनहा बिअलम मिन अस्साइल। जेको सुवाल करे पियो ऐं जेका सुवाल ॾे पियो, ॿिन्ही खे बराबरि जो इल्मु आहे, पाण ॿिन्ही खे ख़बर कोन्हे क़यामत ईंदी कॾहिं। चौथों सुवाल, पंजो ऐं आख़िरी उन महफ़िल जो सुवाल, साईं भला क़यामत कॾहिं ईंदी कोन ॿुधायो? अन अमारातिहा, के पारपता, के निशानियूं, के आसार, के अलामतूं, के एजान, भला इहे ॿुधायो। रसूल के मुख़्तलिफ़ मौक़नि ते क़यामत जूं मुख़्तलिफ़ निशानियूं ॿुधायूं, ख़ुदि अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में ॿुधायो। रसूल के इन मौक़े ते ॿ निशानियूं ॿुधायूं। जे हिकु त माउ जीजल अमड़ उनजी हैसियत मुआशरे में ग़ुलामनि, नौकरनि, नौकराननि खां बि किरी वेंदी। हिकिड़ो मफ़हूम मुहद्दिसीन इहो था लिखनि, अन तलिदल अमतु रब्बतहा। ॿियो मफ़हूम इहो, फुतुहात तमामु घणियूं थींदियूं, वॾियूं जंगूं थींदियूं, फुतुहात, कामयाबियूं, इलाइक़नि जा इलाइक़ा फतह थींदा। पोइ जेके लोंडियूं आहिनि उहे वरी पंहिंजे मालिकनि खे बि ॼणंदियूं। अहिड़े क़िस्म जूं फुतुहात बि थींदियूं। ॿई मक़सद ऐं ॿई मफ़हूम मुहद्दिसीन ज़िक्र कया। तव्हांखे हवाला शुरू में ज़िक्र करे छॾियो, पंहिंजे वक़्त जी पूरी पाबंदी कंदे। ॿी निशानी ॿुधायूं, व अंतरल हुफ़ातल औरातल आलत रिआ अशाए यततावलून फिल बुनियान। चई त क़यामत जे वेझो वक़्तु अहिड़ो बि ईंदो जो माण्हुनि जी मुआशरे जी हालत इहा हूंदी, पेरनि में जुती न हूंदी, ग़रीबी जे करे, मिसकीनी जे करे, लाचार जे करे, कपड़ा पूरा न हूंदा, लिबास पूरो न आहे जिस्म ते, एतिरी मिसकीनी, एॾा कंगाल, एॾा सुञा माण्हू, फैशन जे करे अधूरा कपड़ा, उहा ॻाल्हि न पई हले थिए। अल्लाह रहम करे असांजे मुआशरे ते, असांजे ख़ुशियुनि जे मौक़े ते, या असांजे तइलीमी मौक़नि ते, या असांजे मुख़्तलिफ़ फैशन इंडस्ट्री जी बुनियाद ते मर्द, औरतूं, बहिराड़ी, शहर नाक़ाबिल बयान तस्वर आहिनि। ही जॻहूं इजाज़त नथियूं ॾियनि असांजे मुआशरे में, उहो मफ़हूम न वरितो वञे। रसूल के फरमाइनि था, ग़रीबी मिसकीनी जे करे माण्हुनि वटि पूरो लिबास ताईं पाइण जो कोन्हे, एॾी ग़रीबी मिसकीनी।
पेरनि में जुती कोने, कंगाल मिड़ई मजबूरी में बकरी चारे मिड़ई गुज़ारो पिया कनि। वॾा मालदार न, उहे बकरियुनि वारा न, जहिड़ो वॾो दौलत ऐं सरमायो आहे, मिड़ई गुज़ारे ख़ातिर। पर अचानक ओचितो अहिड़नि माण्हुनि खे दौलतूं मिलणु शुरू थियूं। पेरनि में जुती कोन्हे, लिबास पूरा कोन्हे, बकरियूं चारे मिड़ई गुज़ारो कयूं। अचानक जो उन्हनि खे दौलतूं मिलणु शुरू थींदियूं, पोइ छा थींदो? ओचितो जे दौलतूं मिलणु शुरू थींदियूं, अहिड़ा माण्हू यततावलून फिल बुनियान, महलात इमारतूं बिल्डिंगूं ठाहिण में मुक़ाबला कंदा। अंदाज़ो लॻायो। इहे ॿ निशानियूं ॿुधाई, 5 सुवाल जा पूरा हमला हलियो। साहबा ताजुब में, परेशानी में, केरु आहे, छा थो चए, किथां आयो आहे। हाणे हिन में हिकिड़ो नुक़्तो त साईं आयो, बिराए रास्त सुवाल कई, 5 हलियो वियो, सलाम कोन कई। सुनन अबी दाऊद जी रिवायत में ऐं सही इब्न हिब्बान जी रिवायत में अञा तव्हांखे मुश्तरिका हदीस में तव्हांखे 3 ॿियूं बि शयूं मिलंदियूं। पूरो वाक़ियो ईअं थींदो। चई त सलाम कई शुरू में, शदीद सवाद लहयत, सही इब्न हिब्बान जे अंदर जेका रिवायत आहे उन में फरमाए उनखे कारे रंग जी ॾाढ़ी हुई, उनखे ॾाढ़ी बि हुई, कपड़नि जी बि ॻाल्हि थई, वारनि जी बि ॻाल्हि थई, ॾाढ़ी बि उनखे हुई कारे रंग जी। ऐं 3 शइ जी वज़ाहत आहे, उनखे खुशबू बि लॻंदी, साफ़ सुथरो, यानी शागिर्द हुजे, लिबास कीअं हुजे, उस्ताद हुजे, आलिम हुजे, नंढो हुजे, वॾो हुजे, इल्म जी जुस्तजू छा आहे, इल्म जा तरीक़ा छा आहिनि। बहरहाल 5 सुवाल थिया, इहे हलियो। कुझु सहाबा कराम महफ़िल मां हलिया, महफ़िल पूरी थी वई। कुझु खे रसूल खे उते ॿुधायो, को वरी शाम जो मिलियो, रसूल खे पुछा थो करे हज़रत उमर खां, सही मुस्लिम शरीफ़ जो आहे, अतदरी मन साइल, अवां सुञातो ई माण्हू केरु हो? तव्हां भला सुञातो सही? 5 सुवाल जा ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, ॿियो हलियो अमरा न सही। अल्लाह व रसूल आलम, अल्लाह बहितर ॼाणनि था, मोहम्मद मुस्तफ़ा बहितर ॿुधाए सघंदा, असां कोन सुञातो। फरमाए फइन्नहु जिब्रील, ही जिब्रील अमीन हुयो, इहो इंसानी शक्ल में आयो। छो आयो? अताकुम लियुअल्लिमकुम दीनकुम, आयो इन जे करे तव्हांखे दीन सेखारे। तइलीम में, इल्म में, ॼाण में, दीन सेखारण में, दुनिया सेखारण में तइलीम जा जेके ज़रिया आहिनि, टीचिंग जा जेके मेथड आहिनि या वे आहिनि, ज़रिया, कॾहिं इहो तरीक़ो हूंदो आहे तक़रीर, ख़िताब। हींअर तव्हां ॿुधो पिया, हिकिड़ो तरीक़ो इहो, रसूल अकरम ख़िताब कंदा, जुमे जो ख़ुतबो हुजे, मुख़्तसिर ख़ुतबो हुजे, 2 माण्हुनि खे कचहरी, यानी हिकु मुक़रर जेको आहे उहो माण्हुनि सां मुख़ातिब पियो थिए। इहो तरीक़ेकार पूरी दुनिया में राइज आहे, तइलीमी इदारनि में राइज आहे। ॿियो तरीक़ो छा आहे? ॿियो तरीक़ो इहो आहे जो साम्हूं वारनि खां मुक़रर सुवाल करे, रसूल अकरम कंदा, दुनियावी सुवाल, आख़िरत जा सुवाल रसूल अकरम कया। बुखारी शरीफ़ पढ़ो, किताब इल्म पढ़ो, रसूल करीम सल्लल्लाहु मोमिन जो मिसाल ॾींदे करे हर ॿोली में भेटाव, तशबीह, इस्तिआरा, इहे शयूं हूंदियूं आहिनि। रसूल अकरम मोमिन जो मिसाल ॾींदे हिकिड़ो सवलो सुवाल कयो, जेको बिज़ाहिर सवलो, कॾहिं कॾहिं सवली शइ विसरियो वञे, उमूमी आयतूं पाण खां विसरियो, निमाज़ में विसरियो वञे, कचहरी में विसरियो वञे, हर कंहिंखे आहे इहो मामलो, इंसान हुअण जी निशानी आहे। रसूल अकरम सुवाल थो करे, जलीलुल क़द्र सहाबा कराम मौजूद आहिनि। सुवाल कहिड़ो आहे? कहिड़ो वण आहे जंहिंजा पन समूरो साल छणनि कोन था? मौसम कहिड़ी बि हुजे, पन कोन था छणनि, पता कोन था छणनि। हाणे इहो सुवाल कंहिंखां थियो? सुवाल जो सहाबा कराम खां। सुवाल किथे थियो? मदीने जे अंदरि। हींअर जेकॾहिं हिन मजमे में सुवाल कयूं, तव्हां सोचींदो, यकीन था थो चवां, तव्हां मां हर माण्हू 5-10 वण ज़हन में सोचे वेंदो, थी सघे हींअर ई सोचे वियो, फलाणो वण थी सघे थो, फलाणो। उन इलाइक़े में, उन सरज़मीन में केतिरा वण थींदा? सवलो केॾो सुवाल हूंदो उते, पर कॾहिं कॾहिं सवलो सुवाल ज़हन में न पियो अचे। हाणे अंदाज़ो तख़मीनो हिकिड़ो सहाबी उमिरि में नंढो आहे ऐं उमर रज़ियल्लाहु अन्हु जो पुटु आहे, चए थो जवाबु हुयो दिलि में, पर सोच में हेॾा वॾा सहाबा कराम, बाबो उमर, ॿिया सहाबी सगोरा वेठा आहिनि रसूल जी महफ़िल में, आऊं जवाबु ॾियां, हिमत कोन थई। उमर रज़ियल्लाहु अन्हु जा पुट उन ॾींहुं जो महफ़िल में जवाबु ॾियां न,
मूंखे वॾी ख़ुशी दिया एज़ाज़ दिया मुंहिंजो पुटु जवाबु ॾिनो आहे। अॼु वालिदैन खे इहो फ़िक्र आहे पंहिंजे इल्म जे हवाले सां, पंहिंजे बचड़नि जे हवाले सां, पंहिंजे आख़िरत जे हवाले सां, पंहिंजी तरबियत अख़लाक़ जे हवाले सां उहो पाण खे फ़िक्र हुजे त सहाबा कराम खां रसूल अकरम सुवाल कंदा। पोइ रसूल अकरम ॿुधायो त खजी जो वणु कहिड़ी बि मौसम हुजे बीठो आहे। ईअं मोमिन अक़ीदे में, किरदार में, अख़लाक में, हालात, मिज़ाज, मसाइल, ॾुख सुख, लाहा चाड़ा, ज़िंदगी जा ग़ुरबतूं, दौलतूं, शोहरतूं, इज़तूं, रिफ़तूं सभु पंहिंजी जाइ ते, पर मोमिन पंहिंजे किरदार में उन खजी जे वण जीअं खुपिजी वियो आहे त उन जा पन जेके आहिनि छड़नि नथा, ईअं मुस्लमान जे किरदार में, अक़ीदे में का झोल, का लचक, का कमज़ोरी नथी अचे। वक़्तु वींदो गुज़री, गुरबतूं गुज़री वेंदियूं त दौलतूं हलियो वञे, कहीं आया कहीं विया। त रसूल करीम कॾहिं कॾहिं सुवाल बि कंदा, खोड़ चाहींदे सुवाल कयो। टियों तरीक़ेकार इहो आहे त सामईन मां को सुवाल करे, जीअं हीउ आयो हिन अची करे सुवाल कयो, ईअं रसूल मां खोड़ सुवाल थिया। पोइ हिकिड़ो तरीक़ेकार इहो आहे जो मुक़रर या उस्ताद उहो नोट कराए, लिखराए। रसूल अकरम कातिबीन वही जी टीम ठाही, रसूल अकरम मीसाक़ मदीना लिखरायो, रसूल अकरम सुलह हुदैबिया लिखरायो, रसूल अकरम अबू शाह चयो साईं ही तव्हां नसीहतूं वाज़ कया, ऐं फिलाणी क़ौम वारनि जे तरफ़ां आयो आहियां, कंहिंखे चओ मूंखे अवां जूं वाज़ नसीहतूं लिखी करे ॾे ऐं लिखत में खणी वेंदुसि, तइलीम पंहिंजे इलाइक़े में ॾींदुसि। रसूल अकरम जो उक्तबू ली अबी शाह, अबू शाह खे लिखी ॾियो मुंहिंजूं नसीहतूं, वाज़ नसीहतूं। पोइ सहाबा कराम रसूल अकरम जी महफ़िल में वेही करे हदीस जो वॾो हिकिड़ो ज़ख़ीरो जेको अब्दुल्लाह बिन अमर बिन आस बि नोट करे, उन मुआशिरे जे अंदरि रसूल अकरम जी महफ़िल में जेको 1400 खां 1500 जे विच में हदीसनि जो तइदाद जेको सिर्फ़ु अब्दुल्लाह बिन अमर बिन आस लिखंदो हुजे, इहे बि तरीक़ेकार आहिनि। पोइ कॾहिं कॾहिं असां खां सुवाल थिए, असां हिक ॿिए खां सुवाल कयूं, मक़सदु छा आहे? मक़सदु आहे पिराइणु, सिखणु। सिंधी में चवंदा आहिनि पुछणा न मुंझणा। पोइ क़ुर में चयो फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून, इल्म न आहे त इल्म वारनि खां ॼाण हासिल करे वठो। पोइ कॾहिं कॾहिं अहिड़ो सुवाल अचे असांखे जवाबु न अचे न, अल्लाह कारण इल्म जी निशानी, ईमान जी तक़ाज़ा आहे। असां चवंदा मूंखे ख़बर न आहे। ईअं न यार माण्हू छा चवंदा, हेॾा लक़ब एज़ाज़ यार, ऐं कॾहिं कॾहिं अहिड़ो गोल जवाबु ॾेई छॾियूं जो हमरा गोल थींदो पियो वञे त 2-3 ॾींहं पियो सोचे, अलाए को हा अथई अलाए न अथई, हीअ बि ॻाल्हि अथई हू बि ॻाल्हि, मतां को मेणो ॾे त हेॾो अलामा प्रोफेसर फलाण अदीब स्कॉलर डॉक्टर, जंहिं बि फील्ड जो उसूल इहो आहे तव्हांखे जेतिरी ॼाण आहे ओतिरी ॼाण वधीक तहक़ीक़ गॾिजी कयो। रसूल अकरम खां सुवाल थिया, हिते सुवाल थियो, चौथे सुवाल में रसूल अकरम खां सुवाल थियो त क़यामत कॾहिं ईंदी? रसूल अकरम जवाबु ॾिनो। इहो सुवाल हर ज़माने में अहम तरीन सुवालनि मां आहे। क़ुर मजीद में इहो सुवाल बार बार दोहरायो, यसअलूनका अनिस्साअ, अवां खां सुवाल था कनि क़यामत कॾहिं ईंदी। क़ुर मजीद में उहे सुवाल रुगो इन टॉपिक खे गॾु कयो न त रसूल अकरम खां जेके सुवाल थिया ऐं रसूल अकरम जवाब न ॾिना जेसीं ताईं अल्लाह जवाब न ॾे। ऐं मुहद्दिसीन कराम जो तरीक़ो हुयो अमानत, सदाकत ऐं इल्म जे वाद वीज जो ज़रियो बि हो त तव्हां वटि ॼाण कोन्हे, तव्हां चई छॾियोसीं आउं तहक़ीक़ कयां, ॿिए कंहिं बुज़ुर्ग खां पुछो, किताबनि ॾांहुं रुजू कयो, आउं बि गॾिजी करे तहक़ीक़ कंदुसि। ऐं जेकॾहिं अवां पंहिंजी राय ते क़ाइमु आहियो, अवां पंहिंजे इल्म ते क़ाइमु आहियो, अवां पंहिंजे दलील ते क़ाइमु आहियो, बाद में तव्हांखे मुस्तनद मयारी ऐं मज़बूत दलील मिली वियो, अवांखे बिल्कुलु बि पंहिंजे हवाले सां कीबाइण न घुरिजे यार हेतिरा अरसा ऐं ही राय रखंदो आयुसि, हिन तरीक़े सां माण्हुनि ते तसलत कयुमि, पर हाणे ही दलील अची वियो अंदर में खुटके पियो, पर माण्हू छा चवंदा न अमानत इहो आहे, ज़मीर जो पैगाम इहो आहे, अल्लाह जे तरफ़ां डपी हुजणु घुरिजे। अलाह बिल्कुलु ऐं हेतिरा साल हिन राय में रहियुसि, पर उन जे बावजूदि हाणे ऐं हिन दलील जी बुनियाद ते ऐं पंहिंजी ॻाल्हि खां रुजू थो कयां। सहाबा कराम जो पैगाम इहो, अहले बैत रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो पैगाम इहो, मुहद्दिसीन कराम जो पैगाम इहो। क़ुर मजीद में सुवाल थियनि यसअलूनक, 14 चकर तो सिर्फ़ इहो को यसअलूनक अचे, किथे यस्तफ्तूनक अचे, किथे सअलक अचे। रसूल अकरम अवां खां सुवाल कनि ऐं जवाब केरु ॾे? जवाब अल्लाह। तंहिंजे करे दीन खे सिखण जो जज़्बो धारियूं,
एडन महफिलन के पाण गोला कयूं जिते अल्लाह जो पैगाम मोहम्मद मुस्तफ़ा जो पैगाम अदब सां इखलास सां बगैर के दुनियावी हथरादू मन घड़त वज़ कत या एडन के तरीक़न जे बिल्कुल बरअक्स खालिसतन खुलूस सां इत्मीनान सां असां के पैगाम मिले तो ये अल्लाह जे तरफां नेमत समझूं पाण भी पिरायूं ॿियनि ते भी पिरायूं ऐं रसूल अकरम जी अज़मत के सुञाणो जो कि जिब्रील अमीन रसूल अकरम जे सामूं शागिर्द थी वेहे थो ऐं पैगाम थो अचे त जेका भी दीन जी ॻाल्हि आहे जेसी ताईं रसूल अकरम अॻिते न पहुचाईंदा उहा एसी ताईं मुस्तनद न हूंदी एसी ताईं क़ाबिल क़बूल न हूंदी जिब्रील अमीन रसूल अकरम जी ज़बान मुबारका मां सहाबा कराम के ॿुधाए करे इहो पैगाम पियो ॾे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे आख़िरी पैगंबर मुअल्लिम इंसानियत मुअल्लिम कायनात युअल्लिमुहुल किताब वल हिकम तो बुनियादी पैगंबर जी तैलीम जा ज़रिया हिक त यदलु अलैहिम आयाती अल्लाह जी दावत तौहीद आयतूं माण्हुनि ताईं पहुचाइण इल्म मोहम्मद मुस्तफ़ा मुअल्लिम है इन्नमा अना बुइस्तु मुअल्लिमा मां मोहम्मद मुस्तफ़ा उस्ताद बनाए करे मोकिलियो आहे युज़क्कीम कुछ रिवायत आयतन में युज़क्कीम बाद में युअल्लिमुहुल किताब वल हिकमा पहिरीं तो बुनियादी टे फरीदा आम पैगाम पहुचाइण तैलीम ॾियण ऐं तरबियत करण रसूल अकरम फरमाया मूंखे इन जे करे बि मोकिलियो वियो आहे मां भला भला अखलाक तव्हांखे सेखारियां ऐं उहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंसां आऊं अमी मोहब्बत बि कयूं उहा गैर मशरूत मोहब्बत हुजे मशरूत मोहब्बत न ते हीअं थींदो त मोहब्बत कंदासीं हीअं थींदो त हदीस मञींदासीं हीअं थींदो त आयत मञींदासीं हीअं थींदो त वाक़ियो मञींदासीं न अल्लाह करण अपील थो कयां मोहम्मद मुस्लिम जे मक़ाम खे बि सुञाणो ऐं रसूल अकरम जे पैगाम खे बि सुञाणो मक़ाम पैगाम ॿिन्ही जे हवाले सां इहो पैगाम पहुचायोसीं ख़ासि तौर ते मूंखे पोइ बिलउमूम अवां खे अल्लाह रब्बुल आलमीन सोचण सम्झण एहसास पैदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।